सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ खे कब्ज़ो करणु ॾिबो। सिंध सरकार बि पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे। सिंधी माण्हू पंहिंजे वसीलनि खां महरूम बणियल आहिनि। सिंध जे वसीलनि मां मिलंदड़ सिंध ते ख़र्च करण बजाए वॾेरनि कामरनि जे बंगलनि ऐं आशियुनि ते ख़र्च कई पई वञे। घोटकी में एसटीपी अॻवान नाहिद हुसैन मलिक सां वालिद ऐं अली गौहर पठान सां संदसि भाइटे जी वफ़ात ते उज़ुरख़्वाही करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त एसटीपी अॻवान अल्ताफ़ जिस्कानी जे क़त्ल जा मुख्य जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि कया विया। पुलिस रवायती सुस्ती जो मुज़ाहिरो पई करे। हुन चयो त सिंध जे बटन ते वफ़ाक़ जो कब्ज़ो हरगिज़ बर्दाश्त न कबो। हुन चयो त हाणे सिंधी माण्हू खे सुजाॻ थियणो पवंदो। जेकॾहिं हाणे बि तब्दीली न आंदीसीं त पोइ सिंधी माण्हू पंहिंजे वसीलनि जी मालिकी खां महरूम थी वेंदा। डॉक्टर कादिर मक्सी पारां सिंधी मीडिया पारां 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारे मल्हाइण वारे ऐलान जी आचा कंदे सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो। इन मौक़े ते एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सां सीनियर वाइस चेयरमैन ॼाम अब्दुल फ़ताह समी जो मरकज़ी अॻवान नुसरत हुसैन, ख़ालिद हुसैन लाखो, एजाज़ गबोल, नजम भंगर, ॼाम माशूक समी जो नवाज़ जलबाणी ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।